अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मौजूद। PTI सिंध सदर हलीम आदिल शेख जो मीर मंज़ूर कोसे के आज़ादी ते मुबारकबाद। शानदार इस्तक़बाल। पाकिस्तान तरीक़े सां सिंध जे सदर हलीम आदिल शेख कश्मीर पहुतो, जिते PTI ज़िले सदर मीर मंज़ूर कोसे जे जेल मां आज़ादी ते खेसि मुबारकबाद ॾिनी वई। उन मौक़े ते PTI कारकुननि ऐं अॻवान हलीम आदिल शेख जो शानदार इस्तक़बाल कयो ऐं नारा हणी भली कार कयो। हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कचे जे ॾोहारियुनि खां वधीक पके जा ॾोहारी ख़तरनाक आहिनि। पीपल्स पार्टी 3000 अरब रुपया करप्शन में गड़काए छॾिया आहिनि, पर किथे बि तरक़ियाती कम नज़र नथा अचनि। ऐं चयो त कश्मीर ऐं घोटकी में सरदारी निज़ाम ई कातिल, अगवा ऐं लुटमार जो वॾो कारण आहे। जिते सरदार घणा उते लाक़ानूनियत बि घणी आहे। PTI सिंध सदर 27वीं तरमीम जी सख़्त मुखालफ़त कंदे चयो त उहा हिकु ख़तरनाक साज़िश आहे जंहिंखे अवाम नाकाम बणाईंदो। पीपल्स पार्टी बि टंगी फाथी पई आहे। हिकु पासे जमहूरियत जा नारा, ॿिए पासे इदारनि ऐं सूबनि खे कमज़ोर करण जूं कोशिशूं। हिन वधीक चयो त पाकिस्तान तरीक़े सां सिंध जे अवाम सां गॾु बीठी आहे ऐं कंहिं बि अहिड़े आइनी तब्दीली क़बूल न कयो वेंदो जेका वफ़ाक़ी निज़ाम या सूबाई ख़ुदमुख़्तियारी खे नुक़सानु पहुचाए। मुलाक़ात दौरान PTI अॻवान डिवीज़नल सदर डॉक्टर इकरार जखरानी, तालिक़े सदर साजन ख़ान सोलंकी ऐं ॿियनि कारकुननि पिणु शिरकत कई, जन हलीम आदिल शेख जो भरपूर इस्तक़बाल कयो ऐं पार्टी जो हक़ में नारा पिणु हंया।